दादू प्रेस क्लब के शॉर्ट सर्किट में बाहि लगण बाद दादू म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन पीर दानिश मज़हर उल हक दादू प्रेस क्लब पहुंची। दादू प्रेस क्लब के सदर साबिर भंड ऐं मेंबरनि खां बाहि लगण ऐं नुक़सान जा तफ़सील मालूम कया। उन मौके ते दादू म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन पीर दानिश अली सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ इदारो असांजो पंहिंजो आहे। इन जी नए सिर तामीराती कम कराइण असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। दादू प्रेस क्लब के बिजली में बाहि लगण सबबि थियल नुक़सान ते दिली दुख पहुतो आहे, छाकाणि त हिन इदारे खे तामीर कराइण में मुंहिंजे वालिद अॻूणे सीनियर सूबाई सिंध पीर मज़हर उल हक 1 करोड़ 24 लख रुपयनि जी लागत सां तामीर कराई हुई। प्रेस क्लब जी बहाली लाइ 5 लख रुपयनि जे ग्रांट जो ऐलान कयां थो। अञा भी ज़रूरत पई त माली मदद कबी। उन मौके ते सहाफ़ी सरवर जलाल सोलंकी, रिज़वान मंगी, अली गुल चन्ना, सरदार चारण गौस, झत्याल नवीद कुरैशी, दानिश खुश्क, व्यास वरी चांडियो, जावेद लकारी ऐं दादू म्यूनिसिपल कमेटी जो CMO अयास पंवर, अकाउंटेंट जावेद राहेपोटो, चेयरमैन UC रिप इम्तियाज अली पंवर, निज़ामुद्दीन शाहानी, काउंसलर सईद मल्हा, अहमद नवाज सोलंकी, कामरेड नज़ीर कमरानी, असलम चौहान, वर्कर ताहिर लगारी साणस गॾु हुआ। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची